थरकोल ब्लॉक वन ते जेको कमु हले पियो ॻोठ वरवाई जा रहवासी एहतजाज कनि पिया इस्लाम कोट प्रेस क्लब ते ई चवनि था जेकासे साइनो सिंध कंपनी असां जेका एग्रीमेंट कई हुई त घरनि जे बदिरां जेकासे उन फ़ी जेकासे शादीशुदा जोड़ो आहे उनखे 42.5 लाख रुपया उहो ॾिना वेंदा पर हाणे जेकासे कंपनी उहा असांखे पैसा न पई ॾे छा था चवनि ही प्रेस क्लब ते एहतजाज कनि पिया चओ त हुन सां ॻाल्हि ॿोल कयो असांजे ॻोठ वरवाई खे जेको आहे कूड़ा चेक ॾेई दिलासा ॾेई उन्हनि खे जेको कमु स्टार्ट कराए ज़बरदस्ती जेको आहे इहो कमु हलायो वियो आहे उन्हनि खे चेक ॾेखारिया विया फ़ोटू कढिया विया सर्वे कई वई हर शइ कई वई हाणे वरी चवंदा चेक न ॾिना हूंदा आहिनि तारीख़ मथे तारीख़ न अॼु ॾींहं ताईं असांखे सिर्फ़ु चेक ॾेखारिया ऐं चेक न ॾिना विया आहिनि सिर्फ़ु कंहिंजे मिसाल माना ऑर्डर ते रोकियो वियो आहे या माना जेको मसइलो आहे असांजो मसइलो हल कयो वञे असांजो मसइलो इहो आहे जो असांजा चेक आयल रोकिया विया आहिनि उनजे करे असांजे तमामु वेझो घरनि जे कमु हली रहियो उनजे करे असांजो जल्द मसइलो हल कयो वञे जीअं असांखे चेक ॾिना वञनि त असीं केॾा शिफ्ट थींदासीं कूड़ा चेक ॾसे चऊं बाबा चेक न वांजा पैसा मिलंदा चेक था खपनि कॉलोनी छा करियूं असीं कॉलोनी में न वेहणु चाहियूं था न वेही सघंदासीं मारू माण्हू आहियूं ॿाहिरि आज़ादु वेंदासीं तालबो कनि पिया त असांखे कॉलोनी मंज़ूर न आहे असांखे जेकासे पैसा जेके मुआवज़ो आहे उहो ॾिनो वञे त असां किथे बि वञी रही सघूं था त असां पंहिंजी जेका ज़िंदगी उहा सुठे नमूने गुज़ारे सघूं ही कॉलोनी खे रद्द करे जेका मुआवज़े जो मुतालबो कनि पिया गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk